अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में अवां जो मेज़बान इम्तियाज़ कीरियो। नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में हर भेरे कंहिं न कंहिं इश्यूज़ ते पंहिंजो प्रोग्राम कंदा आहियूं। हीउ जेको असां प्रोग्राम करे रहिया आहियूं न्यूज़ इन फोकस, ही ट्रांसपोर्ट जेका लॉकडाउन जे हवाले सां गुज़िरियल 2.5 महीननि खां बंदि आहे। हितां जा जेके ट्रांसपोर्ट आहिनि, ख़ासि तौर ते ज़िले शहीद बेनज़ीराबाद जा सरापा एहतिजाज बणियल आहिनि। हू प्रेस कॉन्फ्रेंस बि करे रहिया आहिनि त रोडनि ते निकिरी एहतिजाज बि करे रहिया आहिनि, छाकाणि त हुननि जो इहो ई चवणु आहे त गुज़िरियल 2.5 महीननि खां असांजो रोज़गार बंदि आहे। असांजी गाॾियुनि ते जेके ग़रीब तबिको आहे, जंहिंमें ड्राइवर आहिनि, क्लीनर आहिनि ऐं खोड़ सारा ॿियो अमलो आहे, उहो मुसलसल बेरोज़गारी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे ऐं हू हिन वक़्तु फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। ऐं नाज़रीन, हितां जे ट्रांसपोर्टरनि खां ऐं हितां जे जेके कोचनि ते जेके अमलो आहे कमु कंदड़ मज़दूर तबिको कोशिशि कंदासीं त इन सॼी सूरत हाल खे उन्हनि जा वीचार ॿुधूं। ऐं नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु मोहम्मद यार पठान शहीद बेनज़ीराबाद जा ट्रांसपोर्टर आहिनि। साईं जिन खां मालूमात वठंदासीं जेके गाॾियूं जेके आहिनि रोडनि ते खणी एहतिजाज करे रहिया आहिनि त इन जा कहिड़ा सबब आहिनि ऐं हिननि जो छा मुतालबो आहे। साईं अस्सलाम वालेकुम। साईं मां मोहम्मद यार अर्ज़ु पियो कयां, शहीद बेनज़ीराबाद मां ट्रांसपोर्टर आहियां। त असांखे 2.5 महीना थी विया आहिनि गाॾियूं बीहारे बीठा हुआसीं। जीअं कोरोना जो ई वबा हली पूरी दुनिया में, असां बि उन्हनि ते गवर्नमेंट जे चवण सां असां उन्हनि ते अमल कयोसीं। असांजो ठीकु आहे 5 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं महीनो, जंहिंमहिल ॾिठोसीं त पंजाब सॼो खुली वियो, मॉल्स खुली विया, शराब जा गता पूरे सिंध में खुली विया, ॿिया जेके बि एक्टिविटीज़ आहिनि सभु खुली वियूं। कश्मीर खां कराची ताईं पंजाब जो ट्रांसपोर्ट हले पई थी, सिंध में ट्रेन हले पई थी। त बराए महिरबानी असांजी नवाबशाह, सिर्फ़ु नवाब सिंध में त लखे आहिनि, पर असांजे नवाबशाह में 2-3 हज़ार गाॾियूं आहिनि, जंहिं ते 20-25 हज़ार अमलो आहे। माना 20-25 हज़ार ख़ानदान थी आहे जेके बेरोज़गार आहिनि, सरापा एहतिजाज आहिनि, डेली असांजे घर जो घेराव था कनि। 2-3 चकर त गाॾियुनि खे बि चवनि पिया असांखे कुझु ख़र्चु वग़ैरह ॾियो या असां गाॾियूं साड़ींदासीं या पाण खे साड़ींदासीं। हाणे ॿुधायो त असां उन्हनि खे छा ॿुधायूं, त असां पाण सभु परेशान हाल में आहियूं। हाणे असां ट्रांसपोर्ट वारा जेके बि आहिनि डेली गाॾियूं कमाईंदियूं आहिनि, डेली खाईंदियूं आहियूं। ऐं ॿियूं गाॾियूं इलाही असां वटि गाॾियूं ट्रांसपोर्टर इंस्टॉलमेंट जूं आहिनि, जेके असां बैंकुनि जूं क़िस्तूं आहिनि, जेके मालिकनि ॿिनि पठाणनि जूं क़िस्तूं आहिनि, उहे भरींदा आहियूं। ऐं ॿियो मेंटेनेंस कंदा आहियूं, ऑयल वग़ैरह ॿियो बि असांखे जेको बचंदो आहे, असां डेली जो 2,000 बचा 3,000 बचा, उहो असांजे घर जो ख़र्चु हूंदो आहे। अमलो ड्राइवर आहिनि जेके उहे बि डेली कमाईंदा आहिनि, डेली खाईंदा आहिनि। को उन्हनि जी पघार न हूंदी आहे, को उन्हनि खे बोनस न हूंदो आहे, को उन्हनि जेको सालियाना अख़राजात असां उन्हनि खे न ॾींदा आहियूं। असांजो गाॾी हलंदी फिथो फिरंदो आहे त असां उन्हनि खे ॾींदा आहियूं, पर उनजी बावजूदि 2.5 महीना थी विया आहिनि, हू एॾा मजबूर थिया आहिनि। असां मजबूर थी रोडनि ते आया आहियूं ऐं इल्तिजा था कयूं। असां 2.5 महीना जॾहिं कानून हथ में न खयो आहे त हींअर बि असां नथा खणणु चाहियूं, छो त असां सिंध गवर्नमेंट सां गॾु आहियूं। महिरबानी करे इल्तिजा था कयूं त असांखे बराए महिरबानी असां इल्तिजा था कयूं त असां सुभाणे ॾींहुं ऑफिसूं वग़ैरह खुली वेंदियूं, वर्किंग डे आहे, उन में असांजे लाइ नोटिफिकेशन कढियो वञे त बाबा तव्हां SOPs ठाहे था ॾियूं, उन तहत तव्हां गाॾियूं आणियो। त असां जीअं असांजो ऐं असांजे स्टाफ वारनि जो ऐं ग़रीब आवाम जो गुज़र सफ़र थी सघे। असांजी सवारी आहे ग़रीब आवाम जी आहे, जेकी 10 खां 15 रुपया 20 रुपया फीस स्टाफ ते असांजी गाॾी लोकल गाॾियूं हलंदियूं आहिनि, उहे असांजी उन ग़रीबनि जूं सवारियूं आहिनि, उहे बंदि पियूं आहिनि, उहे परेशान आहिनि। असां फ़ाक़ा कशी में आहियूं। महिरबानी करे अगरि परीहं असांखे परीहं ताईं असांखे इजाज़त न ॾिनी वई त पूरे सिंध जे ट्रांसपोर्टरनि इहो पाण में इतिहाद कयो आहे त बाबा असां मेन शाहराऊं बंदि कंदासीं। भला ॿाहिरि वेठा आहियूं, बुख था मरूं, भला असांखे अंदरि कंदा, कुझु बि कंदा त भला उते जेल में बि मानी त मिलंदी न। ॿियो असां क्रिमिनल त कोन्हियूं के या असांखे वॾा ॾोहारी त कोन्हियूं के, असां पंहिंजे बच्चनि जे रोज़गार लाइ इल्तिजा था कयूं। महिरबानी करे असां वटि चूंडियल नुमाइंदा आहिनि, MP MLA आहिनि, DCO आहे ऐं मोतबर शख़्सियतूं आहिनि, अरबपति माण्हू आहिनि। कंहिं बि असांजी हिकिड़े माण्हू बि सार न लधी आहे जो चवे त बाबा असांजे कंहिं बि स्टाफ वारे खे हलो ठीकु आहे असांजी सार नथा लहो। स्टाफ वारा जेके आहिनि, जेके ख़ुदारा जेके 300 या 400 रुपया ॾियाड़ी खणण वारा 2.5 महीना वेठा आहिनि, हिकिड़े बि माण्हूअ खे 10 रुपया बि कंहिं असांजे चूंडियल नुमाइंदे असांजी हेल्प न कई आहे। राशन वाशन असांखे कुझु न मिलियो आहे, बाक़ी मिलियो हूंदो की जंहिंखे मिलियो हूंदो असां उनजो नथा चवंदा असांखे हरूभरू कंहिं तव्हां इल्ज़ाम हणूं, सिंध गवर्नमेंट ते इल्ज़ाम हणूं। असांजे कंहिं बि अमले खे न मिलियो आहे। बराए महिरबानी असांजी इहा तव्हांखे माना हिकिड़ी गुज़ारिश था कयूं। असां को ॾाढा वरी ॻाल्हि कनि था कयूं, असां ट्रांसपोर्टर ग़रीब माण्हू असां गुज़ारिश करे सघूं था सिंध गवर्नमेंट खे त महिरबानी करे असांजे बच्चनि खे, असांजे अमले बच्चनि खे फ़ाक़ा कशी खां बचाए वञे। महिरबानी। हुकूमत चयो त असां जेको आहे ईद जे चौथे ॾींहुं ट्रांसपोर्ट खोलींदासीं, तव्हां पहिरियां बि एहतिजाज कयो, उन खां पोइ त हाणे उन्हनि जो छा मुतालबो आहे, को राब्तो वग़ैरह थियो आहे सिंध हुकूमत सां? साईं उन्हनि पाण ई ऐलान कयो त असां चौथे ॾींहुं खोलींदासीं। वरी हाणे 3 ॾींहं खां न्यूज़ ब्रेकिंग पे थी हले त बाबा असां लॉकडाउन था कयूं, लॉकडाउन था। ख़ुदा तव्हां लॉकडाउन त रुगो लफ़्ज़ इहो चई था छॾियो लॉकडाउन कयो था। तव्हां इहो त सोचो त जेके ॿाहिरनि मुल्कनि में लॉकडाउन थियनि था त उहे हर शइ उन्हनि जे दरनि ते फैसिलिटीज़ ॾियनि था, तॾहिं लॉकडाउन कंदा। ॿिया हींअर जिते कोरोना हुई उहे शहर खुली विया, उहे मुल्क खुली विया, उते हर एक्टिविटीज़ सॼियूं शुरू लॻी पियूं आहिनि। ख़ुदा ग़रीब मुल्क आहे, ग़रीब असांजो हितां जा आवाम तमामु ग़रीब आहे, नुपुड़ियल आहे, हिन में बर्दाश्त न आहे लॉकडाउन जी। महिरबानी कयो कोरोना जूं जेके आहिनि उन्हनि खे तव्हां
सख़्तियूं कयो, SOPs ते सख़्तियूं कयो, बाक़ी कारोबारनि ते सख़्तियूं न कयो, छो त कारोबार हाणे सफ़ेद पोशाक वारो माण्हू छा हुनखे पिनी कंहिंजे अॻियां ते टांगींदो। अमल छा हूंदो अगरि तव्हांजो मुतालबो सिंध गवर्नमेंट नथी मञे त पोइ छा कंदो? साईं ॿियो त असां कुझु नथा करे सघूं। रियासत आहे, रियासत जे अॻियां गोॾा खोड़े असांजे रोडनि ते बंदि कंदासीं, गाॾियूं वञी बीहारींदासीं, उते पोइ गाॾियुनि खे बाहियूं ॾियूं, पाण खे बाहियूं ॾियूं, रोड बंदि कंदासीं। ॿियो त असांजो को बि लाइ अमल कोन्हे को जो असांजी मथे ॻाल्हि पुॼाए। तव्हां न्यूज़ वारनि खे महिरबानी, असांजी तव्हां जी जो असांजी इहो आवाज़ु आहे जे मथे पुॼी वियो उन्हनि जे कननि ताईं, ख़ुदा कर भले सही गिरफ़्तारियुनि लाइ असां तयारु आहियूं। हाणे बुख था हिते मरूं हींअर एतिरी, हाणे तव्हांखे छा असां पंहिंजूं मजबूरियूं ॿुधायूं जो माण्हू ॿुधी खिलंदा त बाबा चवंदा आहिनि त अहिड़ो अंदर जी ॻाल्हि असांजी अंदर में हाणे रोइण थो अचे त तव्हांखे छा हिते असां पंहिंजूं मजबूरियूं ॿुधायूं। महिरबानी करे असांजो आवाज़ु मथे ॿुधायो वञे त परीहं खां असांखे रोड ते अचणु ॾियनि। जेको बि असांखे ॻाल्हियूं कंदा, जेके शर्तूं कंदा, असां मञण लाइ तयारु आहियूं। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु सूफ़ी सलीम जेके मशहूरु ट्रांसपोर्टर शहीद बेनज़ीराबाद पाण 2 डिवीज़न जा सदर आहिनि, सखर ऐं शहीद बेनज़ीराबाद जा। साईं जन एहतिजाज बि कयो आहे त असांजे ट्रांसपोर्ट जेके केतिरनि ई महीननि खां बंदि आहे ऐं जेकी हिननि जा जेके मुलाज़िम आहिनि, ड्राइवर क्लीनर, उहे फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि त हीअ रोडनि ते निकिता आहिनि, प्रेस कॉन्फ्रेंसूं करे रहिया आहिनि। साईं जिन खां मालूमात वठंदासीं जेकॾहिं सिंध हुकूमत हिननि जा इहे एहतिजाज, हिननि जूं प्रेस कॉन्फ्रेंस, इन जे बावजूदि बि अगरि हिननि जा मुतालबा न मञा त हीअ छा कंदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जैसे आपने फरमाया कि अगर सिंध गवर्नमेंट हमारे जायज़ मतलबात नहीं मानेगी तो हमें अपने तमाम तरह का एहतजाज करने का हक़ महफूज रखते हैं। उसमें हम पंजाब जाने वाली, बलूचिस्तान जाने वाली, कहाँ की जहाँ की सर्विस है, हम तमाम मैन शराहों को बंद करेंगे। और बंद करने के साथ साथ अगर गवर्नमेंट हमें बंदिश पर हमें रुकावट डालने की कोशिश की तो हमें भरपूर एहतजाज के साथ साथ जिस तरीके से उन्होंने वो किया, हम उनकी कोई बात मानने के लिए तैयार नहीं। वो गोलियां मार दें, घर के अंदर भूख से मरने के बजाय रोड पर मरना वो बेहतर है। वो शहादत है कि हक़ के लिए जो मर जाए। मैं मजहबी तौर पर भी आदमी, जो आदमी हक़ से लड़ता है, मर जाता है, वो कल शहीदों के साथ में आया। मैं इस रुतबे से तो अपने आप को मुस्तफीज़ कर सकें। 2,500-3 हज़ार मुलाजम है हमारे पास, ड्राइवर, क्लीनर, अड्डों के मुलाजम। 500-600 से ज़्यादा गाड़ियाँ मुख्तलिफ़ किस्म की, वैनें, सुजुकी, डाटसन, ये कोचेस सारी की सारी खड़ी हैं। कोई हमें पूछने वाला नहीं है। नवाबशाह शहर हुकूमत सिंध का जो है, इनका शहर है। यहाँ बिलावल जरदारी साहब का शहर है, जरदारी साहब का ख़ुद का शहर है। यहाँ के जो करता धरता लोग हैं, यहाँ के MPA साहब आ गए, MNA साहब आ गए। हम इनको खसूसी तौर पर बिलावल जरदारी साहब को हम रिक्वेस्ट करते हैं कि ये आपका शहर है, ये आपके शहर की ट्रांसपोर्ट है, हमें आप लोगों ने किसी तक पूछने वाली बात नहीं आई। जब वोट का वक्त आता है तो आप पीपल पार्टी का नाम अगर किसी वर्ण के साथ आप लगा दें तो हम उसको भी वोट देने के लिए तैयार हो जाते हैं। तो खुदारा उसका हमें इतना ताक दिया जाए, हमें इतना तो हमें वो किया जाए कि हमें आपके शहर में हमारे साथ ये हालत है, हुकूमत आपकी है, आपका वज़ीर आला सिंध जो है तमाम तरह के सूबों की सर्विस बहाल हो चुकी है। हमारे पास हमें फ़ोका कशी पर मजबूर है। शॉपिंग मॉल खुल गए, बड़ी बड़ी मार्केटें खुल गई हैं, तमाम कारोबार खुल चुके हैं। अगर बंद है सिर्फ तो वो पब्लिक ट्रांसपोर्ट जो गरीबों की सर्विस है, जहाज़ चल रहे हैं, अमीरों की सर्विस है, गवर्नमेंट की ट्रेन है वो चल रही है, उस पर कोई कोरोना नहीं है। अगर कोरोना है तो सिर्फ मसाजिद के अंदर है, वहाँ नमाज नहीं होगी। और कोरोना है तो सिर्फ पब्लिक ट्रांसपोर्ट के अंदर है, जहाज़ों में कोरोना नहीं है, ट्रेनों में कोरोना नहीं है, बड़ी सर्विस है जो अमीरों की, उनमें कोरोना नहीं है। तो हमें कोरोना को मानते हैं कि कोरोना है मुल्क में वबाई, लेकिन उसके साथ साथ हमें हुकूमत से उनके हर तरह का तावन करने के लिए तैयार हैं। हम वो कहते हैं कि गवर्नमेंट हमें SOPs दे, हम उस पर मुकम्मल अमल दरामद करेंगे। हुकूमत से हर तरह का तावन करने के लिए हम तैयार हैं, लेकिन खुदारा हमें भूख से बचाया जाए। तो यही हमारी रिक्वेस्ट है। आपसे भी ये गुजारिश है कि हमारे ये मतलबात आई सतह पर आप भी लाइट करें। ये खिदमत खल्क में शामिल है। हज़ारों आदमी भूख पर मजबूर है, मरने के लिए भूख पर की हालत ऐसी हालत है कि रात को कैलेंडरों की हालत देखें कि जो आके जिस हिसाब से रोना रोते हैं कि इंसान का कहता है कि अंदर से जिगर जो है वो बाहर आ जाता है। ट्रांसपोर्टरों की हालत ये है कि एक सफ़ेद कॉलर वाली बात रह गई है, वो ना हाथ फैलाने की किसी की ना आगे ना कुछ। गाड़ी खड़ी गाड़ियाँ जल गई हैं, टायर ख़त्म हो गए, बैटरियाँ ख़त्म हो गई, गाड़ियों के रंग बाड़ियों के फट गए। 3-4 लाख रुपया गाड़ियों के ऊपर खर्च है। हम चीफ ऑफ आर्मी, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान और वज़ीर आला सिंध और ख़ुसूसी तौर पर नवाबशाह से ताल्लुक़ रखने वाली एक
बहुत बड़ी सियासी जमात पीपल पार्टी, इनके अगवानों से हमारी गुजारिश है कि खुदा हमारे हाल पर रहम किया जाए, हमें कुछ रिलीफ दिया जाए, हमें गाड़ियाँ चलाई दें ताकि हम अपने बच्चों का पेट पाल सकें। नाज़रीन, हिन वक़्त असां सां गॾु ट्रांसपोर्टर शाहनवाज़ दाऊद पोटरो उहे बि गॾु आहिनि। उन्हनि खां मालूमात वठंदासीं जेको हू एहतजाज करे रहिया आहिनि। ट्रांसपोर्ट बंदि आहे, काफ़ी ॾींहंनि खां हिननि जो जेको अमलो आहे बेरोज़गार आहे, त उन हवाले सां साईं जिन जो छा चवणु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असां काफ़ी ॾींहंनि खां एहतजाज कयूं पिया, सिंध गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कयूं पिया, पर असांजी सिंध गवर्नमेंट कोन पई ॿुधे। अॼु असां हिते नवाब शाह प्रेस क्लब ते आया आहियूं ऐं टोटल शहीद बेनज़ीर आबादी जी ऑल ट्रांसपोर्टर सभु हिते गॾु थिया आहियूं। त असां बिलाल भुट्टो ज़रदारी खे बि रिक्वेस्ट कयूं था त खुदारा हीअ तव्हांजे शहर जी अवाम आहे, हीअ तव्हांजे शहर जी ट्रांसपोर्टर आहिनि जेको इंतिहाई परेशान आहिनि। 2.5 महीननि खां हीअ जेको आहे ट्रांसपोर्ट बंदि आहे। तव्हांजी पंहिंजी सिंध जी गवर्नमेंट आहे, तव्हांजे पंहिंजे शहर जी अवाम आहे, तव्हांजे हल्के जी अवाम आहे। असां 15 सालनि खां 20 सालनि खां पीपल्स पार्टी खे वोट ॾींदा था अचूं, तव्हां पंहिंजी अवाम सां ज़्यादती छो था कयो? बराए महिरबानी बिलाल भुट्टो साहब खे बि असां रिक्वेस्ट कयूं था, आसिफ अली ज़रदारी साहब खे बि रिक्वेस्ट कयूं था, तव्हां सिंध जी अवाम सां ज़्यादती न कयो, सिंध जे ट्रांसपोर्टरनि सां ज़्यादती न कयो। जीअं त पंजाब में ट्रांसपोर्ट खुली आहे, वफ़ाक़ी जीअं इदारो आहे, ट्रेन खुली आहे, हवाई जहाज़ खुलिया आहिनि, KPK में ट्रांसपोर्ट खुली आहे, त पोइ सिंध बि पाकिस्तान जो हिसो आहे। को सिंध जेको आहे ॿिए मुल्क जो हिसो न आहे। लिहाज़ा तव्हां सिंध जे ट्रांसपोर्टरनि खे महिरबानी करे इजाज़त ॾियो। जीअं त असांजे मिनिस्टर साहिबु अवेश शाह 2-3 ॾींहं पहिरियां ईद खां चयो त असां फ़िलहालु ट्रांसपोर्ट कोन था हलायूं, ईद खां चौथे ॾींहं ते ऐलान कंदासीं त जेको आहे सिंध जी ट्रांसपोर्ट खोली वञे। अॼु चोथों ॾींहुं आहे, असां उनखे बि रिक्वेस्ट कयूं था त अॼु ऐलान करे सिंध जे ट्रांसपोर्ट खे इजाज़त ॾिनी वञे ताकी ही ग़रीब आवाम जी सवारी आहे, ताकी ग़रीब आवाम जेको आहे सो इन मां सहूलियत वठे। छो त हिन वक़्तु सिंध में हिकिड़ी टैक्सी कार माफ़िया हले पई, जेको 500 रुपया किरायो आहे उते हू हुननि ग़रीबनि खां 3-3 हज़ार रुपया वठनि, 3-3 हज़ार रुपया वठनि। अगरि जेको थोरो साहिब हैसियत आहे उहो टैक्सी किराए ते थो करे वञे त 15-15 हज़ार हू था वठनि। हर माण्हू वटि एतिरी ताक़त न आहे, हीअ ग़रीब माण्हू जी सवारी आहे। लिहाज़ा असां सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं त असांखे ट्रांसपोर्ट हलाइण जी इजाज़त ॾिनी। नाज़रीन, ज़िले शहीद बेनज़ीराबाद जा मशहूरु ट्रांसपोर्टर आहिनि जान मोहम्मद मंगसी साहब। साईं जिन खां वीचार वठंदासीं त गुज़िरियल 2.5 महीननि खां ट्रांसपोर्ट नवाब शाह तोड़े शहीद बेनज़ीराबाद समूरी सिंध जी बंदि आहे ऐं जेके हितां जेके मज़दूर तबिको आहे, जेके ड्राइवर हुजनि या क्लीनर हुजनि, त उहे जेके आहिनि फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। जॾहिं त हिननि जूं जेके करोड़ रुपयनि जूं गाॾियूं आहिनि, बसिस आहिनि, वेनूं आहिनि, कोचूं आहिनि, उहे बि जेके गर्मी में इन तेज़ उस में उहे सड़ी रहियूं आहिनि। उन्हनि जा जेके महांगा जेके व्हील आहिनि, उन्हनि जूं जेके बैटरियूं आहिनि, उन सॼी सूरत हाल खे साईं कीअं था ॾिसनि। जॾहिं त ईद खां पोइ हुकूमत चयो त ऐलान बि कयो त ट्रांसपोर्ट खोली वेंदी, जॾहिं त ईद खां पोइ जेके सवारी हूंदी आहे, जेके मज़दूर तबिको हूंदो आहे, जेके कराचियुनि ॾे कमु कनि था, उन्हनि खे बि वापसि वञिणो हूंदो आहे। पर छा आहे, अञा ताईं ट्रांसपोर्ट बंदि आहे। ट्रांसपोर्टर एहतजाजनि रोडनि ते निकिरी आया आहिनि, प्रेस कॉन्फ्रेंसूं करे रहिया आहिनि। इन सॼी सूरत हाल खे जान मोहम्मद मंगसी साहब जेके मशहूरु ट्रांसपोर्टर आहिनि उहे कीअं था ॾिसनि, मालूम कंदासीं। साईं, मां हिन सूरत हाल खे ॾिसी रहियो आहियां कि ॾींहों ॾींहुं वधंदी थी वञे ऐं असां ईद खां पहिरियां जेका वार्निंग ॾिनी हुई त असां गाॾियूं हलायूं था ऐं हलायूं आहे, फुल असांजी तयारी। असांखे हिकु गाॾी ते ₹1 लाख 80,000 रुपया 90,000 रुपया फ़ी गाॾी खे रोड ते आणण में लॻी विया। असां उहे 30-40 लख रुपया लॻाए सिर्फ़ु मां अकेले पंहिंजियूं गाॾियूं तयारु कयूं। तंहिंखां पोइ असांखे कॉल आई त भई अवेद शाह साहब मीटिंग घुराई आहे, तव्हां इहो क़दम न खयो कराची खां। असां हिन जे लाइ वरी रुकियासीं त ठीकु आहे, अगरि असांखे को रिलीफ मिले थो। लेकिन हुननि बि टाल मटोल सुबुह जो अचो, सेक्रेटरी साहिबु चेयरमैन साहिबु घुरायो, आसरा ॾेई ऐं 2 ॾींहं असांजो टाइम ज़ाया करे बाक़ी टाइम ई न बचियो। पोइ चयूं त ईद खां पोइ था हलायूं। हाणे ईद खे बि तक़रीबन अॼु 3 ॾींहं गुज़री विया आहिनि ऐं अञा ताईं को रिस्पॉन्स न आयो आहे। तीअं की तव्हां ॾिठो कि अॼु प्रेस क्लब नवाब शाह जे अॻियां
तमामु ट्रांसपोर्टर, तमामु लेबर, तमामु असांजा वर्कर सभु अची हाज़ुर थिया। लेकिन ही बि अञा घटि आहिनि। इनशाला जेका हाणे 2 ॾींहंनि खां पोइ असांजी कॉल वेंदी ऐं जेको असांजो रद्द अमल ईंदो, असां नेशनल हाईवेस बंदि कंदासूं। तमामु जेके रोड आहिनि सिंध में हाणे असांजा राब्ता आहिनि, छो जो अॻे वारे त असां सिंध जे सदर जे चवण जे मुताबिक़ असांजे एसोसिएशन कराची मां कॉल आई त बाबा असांखे घुरायो वियो आहे ऐं उन ते को बि रद्द अमल न थियो, टाल मटोल आहे। मूंखे सम्झ में नथी अचे, तव्हां था चओ किरोना वायरस आहे। लाड़काणे शहर में हज़ारे माण्हू शराब था वठनि पिया, तव्हां वायरस थी आहे इन ते वीडियो हले पई नेट ते, तव्हां ॾिसो फेसबुक ते, उते किरोना न आहे। लाड़काणे में तव्हां ॾिसो हज़ारे माण्हू लाइन में बीठा आहिनि ऐं शराब गुतो हले थो, को वायरस न आहे ऐं हिते वायरस अची पैदा थो थिए। हीअ त सरासर ज़ुल्म करे रहिया आहिनि अवाम सां। अवाम खे छो परेशान करे रहिया आहिनि? हीअ मार्केटूं खुलियूं पियूं आहिनि, झूम लॻी पई आहे, हुजूम लॻो पियो आहे, उते वायरस न आहे। मूंखे सम्झ में नथी अचे कि तव्हां ॾिसो कि बेनज़ीर साहिबा जे शहर में लाड़काणे में एतिरी ख़ल्क आहे जेका शराब ते बीठी आहे, उते मूंखे शराब जाइज़ आहे, उते वायरस नथो अचे, उते किरोना न आहे। लेकिन हीअ ग़लति पॉलिसी आहे। मूंखे ही नाइंसाफ़ी पसंदि न आहे। हीअ गवर्नमेंट पंहिंजी आवाम खे पाण छो थी मारे ऐं छो अञा जो जोड़े थी? मूंखे सम्झ खां ॻाल्हि ॿाहिरि आहे। पंजाब में फुल ट्रांसपोर्टर खुलियल आहिनि, गाॾियूं हलनि थियूं, ट्रांसपोर्ट छतूं बि भरियूं पियूं आहिनि, स्टूल टापा भरिया पिया आहिनि। हे तव्हांखे वायरस आहे, तव्हांखे अगरि एतिरो ई ख़्यालु आहे, मां वज़ीर आला खे इतलाह थो ॾियां ऐं मां उन सां मुताक़िब आहियां कि तव्हांखे अगरि एतिरो ई ख़्यालु आहे कि तव्हां सिर्फ़ु जेको कुता मार जेको चक था हणनि उन जी इंजेक्शन हॉस्पिटल में न आहे, बाक़ी तव्हां किरोना जो छा कंदव? लेकिन हीअ ज़ुल्म था कनि अवाम सां बि। उहा ई अवाम अॼु 5-5 हज़ार रुपया ॾेई, 4-4 हज़ार रुपया ॾेई फ़ी माण्हू नवाबशाह मां कराची वञी रहिया आहिनि। तव्हां इहो ई था चाहियो त हीअ बसि पंहिंजी माल मिल्कियत इन टैक्सियुनि में ॾेई ऐं ईअं कनि? तव्हां बंदि कयो न। सोराब ॻोठ में गाॾियूं भरिजनि थियूं पंजाब जूं, 60 माण्हू ॿिया खयूं था वञनि। 5,000 रुपए 3,000 रुपए जी जाइ ते किराए ते 8-8 हज़ार रुपया कोचुनि वारा वठियो था वञनि। कोचूं थियूं वञनि, मां हीअ नथो चवां टैक्सियूं अलॻि आहिनि, पर हाणे त वॾियूं काइनात कोच ऐं ॿियूं गाॾियूं भरे पियूं वञनि। आदिल शाह हिननि जे लाइ किरोना न आहे, छो था पंहिंजी आवाम खे मारियो? छा असां सां का तव्हांजी दुश्मनी आहे? छा आहे? मूंखे रुॻो ॿुधायो, आसरा पिया ॾियो। हाणे असांजो रद्द अमल इहो ई थींदो कि असां रोडनि ते अची विया आहियूं, रोडनि ते निकिरी आया आहियूं ऐं ईंदासूं अवामनि जे लाइ, ग़रीबनि जे लाइ, पंहिंजे वर्करनि जे लाइ। ऐं अवाम सां घणी ज़्यादती थी रही आहे। जेके तव्हांजी कोचूं आहिनि, बसूं आहिनि, केतिरी मतिलबु पैसनि जूं आहिनि इहे? साईं हींअर जेका अञा असांजी गाॾी ठही आहे, इहा तव्हां हिते बीठी आहे साम्हूं, इहा तक़रीबन 2 करोड़ रुपए जी गाॾी आहे जेका उस में बीठी आहे, सड़े थी पई। तव्हां अंदाज़ो लॻायो हुनजा टायर 1,10,000 जी जोड़ी आहे। बैटरियूं ख़तमु थी वञनि, 50 हिननि में लेटेस्ट वॾियूं बैटरियूं आहिनि, 40-50 हज़ार जी हिकिड़ी बैटरी आहे, 2 बैटरियूं ₹1,00,000 रुपए जूं आहिनि। हाणे इहे गाॾियूं बीठियूं आहिनि, जॾहिं वरी हिननि खे तयारी में आणींदासीं वरी लॻायूं। कहिड़ी असांजी इमदाद कई आहे गवर्नमेंट? कहिड़े असांजे मज़दूर खे कंहिं वर्कर खे का शइ मिली आहे या राशन मिलियो आहे? कुझु बि न, रुॻो टाल मटोल हले थी। सिर्फ़ु किरोना जो ई कहिड़ो ढोंग रचायो आहे हिननि? मूंखे सम्झ खां ॻाल्हि ॿाहिरि आहे। जॾहिं की मां बार चई रहियो आहियां नांग वारी वैक्सीन अस्पतालनि में न आहे, बजट काॾे थो वञे? हॉस्पिटल में मूंखे ॿुधायो, तव्हां किरोना ते वॾो इशू हिकिड़ो खयो आहे, तव्हां पंहिंजो इहो सोचियो कि तव्हां वटि हिकिड़ो कुतो चक थो हणे, उनजी इंजेक्शन न आहे त तव्हांजी हुकूमत फेल आहे। मां नथो मञां तव्हां ज़्यादती था कयो ऐं ज़ुल्म था कयो। ॾिसो, हिकिड़ी जाइज़ ॻाल्हि में अगरि गिरफ़्तारी थिए थी त भली थिए, को मसइलो न आहे। असां त हिकिड़ी हक़ जी आवाज़ खणी रहिया आहियूं। छा तव्हां हक़ ऐं जाइज़ आवाज़ खे बि तव्हां हिकु बुख मारियो? किरोना खां माण्हू नथा मरनि, हाणे त बुख खां ऐं गुरबत खां था मरनि पिया। को मरीज़ जेको आहे सो जेको बि मरे, बाबा हे किरोना में थी वियो आहे, त भली गिरफ़्तारियूं अगरि जाइज़ ॻाल्हि में करण में थियनि थियूं त असांजो अलाह आहे, असांजे वटि अलाह जी असांखे मदद आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु अल्ताफ़ अहमद कुरैशी जेके वेननि जा मालिक आहिनि ऐं काफ़ी सारियूं वेनूं आहिनि जेके ट्रांसपोर्ट उहे बि बंदि आहिनि। त साईं जन खां मालूमात वठंदासीं त 2.5 महीननि खां ही जेके ट्रांसपोर्ट हिननि जूं वेनूं बंदि आहिनि, त उन हवाले सां हिन जा काफ़ी जेके मुलाज़िम आहिनि उहे बि बेरोज़गार थी चुका आहिनि। त हिन वक़्तु हू एहतजाज ते निकितल आहिनि, प्रेस कॉन्फ्रेंस बि कनि पिया, जॾहिं त सिंध हुकूमत इहो दावा कयो हो, इहो चयो हो त ईद जे चौथे ॾींहुं ऐलान कंदासीं त ट्रांसपोर्टर खोलिया वञनि। त इन हवाले सां साईं जो छा चवणु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध हुकूमत ने हमें उम्मीद दिलाई थी कि ईद के तीसरे दिन चौथे रोज़ हम बहाल कर देंगे। हमारी सैकड़ों वैनें हैं शहर में, नवाबशाह से मोरो है, नवाबशाह से हैदराबाद है, सांगड़ है। तकरीबन लाखों लोग जो है बेरोज़गार हो चुके हैं और फाका कशी पे आ गए हैं। मालकान से वो करते हैं रिक्वेस्ट कि जी आप सेठ हैं, सेठ कहाँ जाए?
परेशानी के आलम में है। सेठ खुद कंगाली की तरफ है, रोज़ कमाना रोज़ खाना, ये आलम हो चुका है कि दुकानों के किराए हैं, अड्डों के किराए हैं, हाकर्स हैं, लाखों लोग बेरोज़गार हो चुके हैं। मेरी सिंध हुकूमत से मोहतबाना गुजारिश है, जनाब MPA MNA साहब हमारे नवाबशाह के हैं, इसके अलावा चेयरमैन जो हैं, जो भी हमारे एहलकार हैं, वज़ीर आज़म साहब हैं, इनसे मेरी मोहतबाना गुजारिश है कि ये कारोबार बहाल किया जाए। गरीबों का ये कारोबार है, सफ़र करते हैं इनमें तमाम के तमाम जो हैं। नहीं, क्या समझते अगर ये आपके मुतालबात, आपके एहतजाज ये नहीं माने और लॉकडाउन लग गया तो फिर आप क्या करेंगे? हम इस तरह करेंगे, अब कोई कानून को हाथ में हम नहीं लेंगे, बहरहाल ये करेंगे, रोड बंद करेंगे, इल्तिजा कर सकते हैं, बदमाशी नहीं कर सकते। फाका कशी पे लोग आए हुए हैं, लोग जो है ख़ुदकशी करने पे तैयार हैं। ये है सारी ज़िम्मेदारी जो है सिंध हुकूमत पे आएगी। हम क्या करें, जब इंसान भूख मरेगा तो सब काम करने के लिए तैयार हो जाता है। मेरी मोहतबाना गुजारिश यही है कि रोज़गार दिया जाए, किसी किस्म की हमारे मज़दूरों को हमें किसी भी 1 रुपये की इमदाद किसी किस्म की नहीं मिली सिंध हुकूमत की तरफ से। नाज़रीन, अरसलान मक़सूद भी असां गॾु आहे, ट्रांसपोर्टर, उन्हनि खां मालूमात वठंदासीं ट्रांसपोर्ट जे हवाले सां। साईं जिन जो छा चवणु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेरा नाम अरसलान मकसूद है। नवाबशाह सिंध से हमारा ताल्लुकात है ना, नवाबशाह सिंध से ताल्लुक़ है हमारा। पब्लिक ट्रांसपोर्ट हम लोग चलाते हैं। ये ट्रांसपोर्ट जो है गरीब आवाम की एक ट्रांसपोर्ट है ना, जिसके अंदर तकरीबन आज 3 माह हो चुके हैं ट्रांसपोर्ट बंद है। हमारा लाखों करोड़ों रुपए का नुकसान हो रहा है। उसी तरह गरीब आवाम भी इसमें पिसी जा रही है। जहाँ गरीब आवाम 500 रुपये के अंदर कराची जाती थी, जिसे हम 500 रुपये के अंदर हम लोग नवाबशाह से कराची को पहुँचाते थे, वही आवाम आज 5,000 6,000 रुपये टैक्सी वालों को भर कर एक फी पर्सन यानी कि 5-6 हज़ार रुपये देकर कराची लेके जा रही हैं। मुझे ये बताएं, जिस बंदे का 15,000 20,000 रुपये महीने की सैलरी हो, अगर वो 5-6 हज़ार रुपये मजबूरी में डॉक्टर को दिखाने के लिए मौत मैयत में जा रहे हैं तो उससे महीने के क्या बचेंगे, मुझे बताएं आप। मैं वज़ीर आला सिंध जनाब मुराद अली शाह साहब से ये रिक्वेस्ट करूँगा, पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरपर्सन बिलावल भुट्टो जरदारी, आसिफ अली जरदारी साहब से, नवाबशाह के MNA MTA साहब से, जनाब तारिक मसूद आराई भाई साहब से यही रिक्वेस्ट करेंगे कि हम लोग आप लोगों के वोटर भी हैं और सपोर्टर भी हैं। आप हमारे साथ ये जो हालात हो रहे हैं तो आम आवाम के साथ क्या होगा। आपसे हम ये रिक्वेस्ट यही कहेंगे, जल्द से जल्द ट्रांसपोर्ट को बहाल की जाए, हमारे रोज़गार को बहाल किया जाए। आप मुझे बताएं, ज़िंदगी और मौत सिर्फ़ और सिर्फ अल्लाह के हाथ के अंदर है। अगर मौत से हम इसी तरह डरते रहेंगे तो अभी हमारा PIA का जहाज़ जो क्रैश हुआ है, 100-150 बंदे जहाँ शहीद हो चुके हैं, मुझे बताएं। इसी तरह हम कोरोना, हम कह रहे हैं कि SOPs पर हम 100% फॉलो करेंगे। हमें SOPs बनाई कर दी जाए, हम इसके ऊपर फॉलो करेंगे और इंशाअल्लाह ताला उसके तहत ही हम लोग अपनी गाड़ी चलाएंगे, हम अपने बच्चों का रोज़गार भी बहाल करेंगे। आपसे यही कहते हैं, शुक्रिया। नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं नवाबशाह प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़कार ख़ासकेरी, पाण सीनियर सहाफ़ी आहिनि। साईं जिन खां मालूमात वठंदासीं, जेके काफ़ी ॾींहंनि खां जेके एहतजाज हलंदड़ आहिनि ट्रांसपोर्टरनि जा, ड्राइवरनि जा, क्लीनरनि जा, छाकाणि त लॉकडाउन खां पोइ जेको 2.5 महीननि खां जेको उन्हनि जो रोज़गार बंदि आहे, बेरोज़गार थी विया आहिनि, फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, त इन हवाले सां साईं जिन जो छा चवणु आहे ऐं इन सूरत हाल खे कीअं था ॾिसनि? सभ खां पहिरीं महिरबानी इम्तियाज़ तव्हांजी, तमामु सुठे इशूज़ खे तव्हां हाईलाइट कयो पिया। मक़सदु इहो आहे त जेकॾहिं सिंध हुकूमत सभु कारोबार खोलण जी इजाज़त ॾिनी आहे, जंहिंमें तव्हां ॾिठो हूंदो त ईद में उन्हनि शॉपिंग सेंटर खोलण जी इजाज़त ॾेई छॾी, ईद निमाज़ पढ़ण जी इजाज़त ॾेई छॾी, मस्जिदुनि में इबादत करण जी इजाज़त ॾेई छॾी। त मुंहिंजे ख़्याल में जॾहिं उहे सभु इजाज़तनामा सिंध हुकूमत जारी कया त पोइ को बि जवाज़ नथो रहे त तव्हां ट्रांसपोर्ट खे बंदि कयो। उहा ट्रांसपोर्ट जेका आम माण्हू जंहिंमें सफ़र कंदो आहे, तव्हां ॾिसो त ॿी जेकी ट्रांसपोर्ट आहे, जेके वॾियुनि गाॾियुनि में जेके अमीर माण्हू आहिनि उहे पंहिंजे गाॾियुनि में सफ़र कनि पिया, ऐं उते कंहिं बि क़िस्म जो SOPs न आहे। सिंध हुकूमत जी SOPs जी त कार में 2 माण्हू सुवार थींदा, पर तव्हां ॾिसंदो कार में 5-5 6-6 ॿार सां गॾु 7-7 8-8 ॿार मौजूदु आहिनि। उन ई जेके कार वारो कल्चर आहे, उते हिकिड़ी टैक्सी शुरू थी वई आहे मुसाफ़िरनि खे खणण जे लाइ। तव्हां ॾिसंदो त उन में केॾी रश आहे ऐं उते SOPs ते अमल नथो कयो वञे। ऐं उहो आम मुसाफ़िर वीचारो जेको कंहिं मजबूरीअ में केॾांहुं वञे थो, को बीमारीअ जे इलाज लाइ हैदराबाद, कराची या ॿियनि शहरनि ॾे वञे थो, त उहो बजाए 200 या 300 जे भरण जे बजाए उहो त 1500-1500 2-2 हज़ार रुपया उते भरे थो। जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत जहाज़ खोले छॾिया आहिनि, ट्रेन सर्विस शुरू करे छॾी आहे, ऐं उहे साॻियूं जेके आहिनि माण्हू उहे सिंध में दाख़िल थियनि था,
त पोइ सिंध जे ट्रांसपोर्ट जी जेके बंदि करण जो को जवाज़ ई नथो थिए। बल्कि असां मञूं था त कोरोना वायरस हिकिड़ी वॾी वबा आहे ऐं उहो हिकिड़ो ख़तरनाक डिज़ीज़ आहे। पर हाणे तव्हां सभु शयूं खोले छॾियूं आहिनि। हाणे सवाइ होटलनि रेस्टोरेंट ऐं ट्रांसपोर्ट जे ॿियूं सभु शयूं खुलियलूं आहिनि। त हिननि में जेके अक्सर माण्हू आहिनि, यकीनन नवाबशाह में जेको असां सर्वे कई आहे या असां मुस्तक़िल रिपोर्टिंग कई आहे त 5 खां 6 हज़ार नंढियूं वॾियूं मुसाफ़िर गाॾियूं आहिनि, जंहिंमें तव्हां उन ते मज़दूरी कंदड़ ड्राइवर, क्लीनर, कंडक्टर्स सम्झो त घटि में घटि 20 खां 25 हज़ार जेके फैमिलीज़ आहिनि, जेके रोज़ु वीचारा उन्हनि गाॾियुनि ते कमाईंदा हुआ ऐं शाम जो उन्हनि खे उहो मुआवज़ो मिलंदो हुयो। हाणे उहो 2.5 महीननि खां वठी मुसलसिल उहे वीचारा बेरोज़गार आहिनि। ऐं तव्हां बि ट्रांसपोर्टनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, क्लीनर ऐं कंडक्टर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हुननि इन्हनि मज़दूरनि मां हिकिड़े खे बि कंहिंजी हुकूमत तरफ़ां या मूंखे नज़र त राशन बैग बि न मिली आहे। हुननि वीचारनि पंहिंजे मालिकनि खां हुतां पाड़े मां पिनी सिनी पंहिंजे ॿारनि जो पेट गुज़र कयो आहे। ऐं तव्हां ॿुधियूं हिन एहतिजाज में उन्हनि मज़दूरनि जूं ॻाल्हियूं त हुननि पंहिंजे ईद बि न कई आहे। त अहिड़ी सूरत हाल में ट्रांसपोर्टर यकीनन उहो सर्वाइव करे सघंदो जेको गाॾी जो मालिक हूंदो। पर जेको उन ते कमु कंदड़ मज़दूर आहे, जेको क्लीनर आहे, ड्राइवर आहे या उनखे सफ़ाई सुथराई कंदड़ माण्हू आहे, उहे त 20-25 हज़ार माण्हू सफ़र पिया कनि ऐं उन्हनि जी सब्र जो पैमानो बि लबरेज़ थी चुको आहे। ऐं हू इन हद ताईं अची विया आहिनि त बाबा असांखे या ट्रांसपोर्ट हलाइणु ॾियो या असांखे मारियो वञे। त यकीनन सिंध हुकूमत खे इन खे सीरियस सोचणो पवंदो। SOPs ते अमल कोन थो त हीअ चवनि था त असां SOPs कंदासीं। SOPs ते कंहिं बि अमल न कयो आहे। पहिरीं खाधे पीते जा दुकान खुलिया, खीर जा दुकान खुलिया, ॿियूं शयूं खुलियूं, उन ते बि SOPs ते अमल न थियो। वरी शॉपिंग सेंटर खुलिया, उन ते बि SOPs ते अमल न थियो। SOPs ते अमल न थींदो। ऐं हाणे जेको आवाम खे जेको आहे न किरोना सां न डिॼणो आहे न विढ़णो आहे, पर मरणो आहे मूंखे लॻे थो। जेको आवाम बि हाणे तंग थी वई आहे त सिंध हुकूमत खे मैकेनिज़म जोड़णु खपे। हीअ बि हिकिड़ी इंडस्ट्री आहे, हीअ बि हिकिड़ो माना वॾो हिकिड़ो तबिको आहे जेको हिन ट्रांसपोर्ट सां वाॻापियल माण्हू आहे। इन में हाणे जेको लॉकडाउन वधे पियो त 2 माण्हू सफ़र कंदा। हिकिड़ो माण्हू जेके उन तां डायरेक्ट वीचारा ॾियाड़ी ते कमु कंदा हुआ, जेके क्लीनर, ड्राइवर्स ऐं उन ते सफ़ाई कंदा। हलो ॿियो हिन में आम माण्हू सवारी कंदो हुयो न, उहो आम माण्हू वीचारो हींअर सख़्तु परेशान आहे। छाकाणि त मिटनि माइटनि में फोतगी आहे, का ॿी का शइ आहे, बीमारी आहे, ओॾे वञनि था त उन्हनि खे वॾी तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो थो पए। छा करे असां वटि 90% माण्हू वीचारा त पब्लिक ट्रांसपोर्ट ते सफ़र कंदा आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में सिंध हुकूमत खे जॾहिं सभु शयूं खोले छॾियूं अथसि त पोइ हिननि खे बि खोलणु ॾिनो वञे। SOPs ते अमल कोन थींदो। भले मां तव्हांखे चवां थो कंहिं बि तरीक़े सां SOPs ते असांजी क़ौम तयारु करण लाइ बिल्कुलु मां मञा थो। साईं मुराद अली शाह जी जेकी हुकूमत आहे उहा सिर्फ़ु किरोना वायरस जे मर्ज़ सां कान विढ़ी रहे, उहा जहालत जे वायरस सां बि माना हिकिड़ी विढ़ी रही आहे। नादरीन, हिन वक़्तु असां सां गॾु पीपल्स पार्टी अॻवान एडवोकेट अब्दुल लतीफ़ ख़ासकेली साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि। साईं जिन खां मालूमात वठंदासीं जेके 2.5 महीननि खां ट्रांसपोर्टर ऐं उन में जेको अमलो कमु कंदड़ आहे उहो बेरोज़गार आहे ऐं हिन वक़्तु हू रोडनि ते निकिरी आया आहिनि, प्रेस कॉन्फ्रेंसूं करे रहिया आहिनि। त हिन वक़्तु हू रोडनि ते निकिरी आया आहिनि। त इन सॼी सूरत हाल खे साईं जन कीअं था ॾिसनि ऐं छा था सम्झनि जॾहिं त ईद जे हुकूमत इहो बि चयो त ईद जे चौथे ॾींहुं ट्रांसपोर्ट खोली वेंदी, त इन सॼी सूरत हाल खे कीअं था ॾिसनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियों त असां पंहिंजे चीफ मिनिस्टर ऑफ सिंध सैयद मुराद अली शाह साहब ऐं उन जी जेका टीम आहे उन कोरोना खे जेको आहे सो सीरियस वरितो ऐं फस्ट जेके इनिशियल हुनजा जेके इक़दाम आहे उहे साराह जोॻा आहिनि ऐं बर वक़्तु हुन माना जेको आहे हिन शइ खे माना कंट्रोल करण लाइ जेके उपाउ वरिता पंहिंजी टीम हुनजी साबित कयो। उहा हिकिड़ी बहितरीनु ऐं सुठो इक़दाम हो साईं मुराद अली शाह साहब ऐं उनजी टीम जो। लेकिन उन खां पोइ जेके ॿियूं शयूं जेके थियूं उन्हनि में थोरो गिफ़लतूं बि थियूं, के शयूं बि थियूं जंहिंजे करे इहा शइ माना जेका असां मिस हैंडलिंग बि थी या के शयूं थियूं जंहिंजे करे थोरा घणियूं ॻाल्हियूं पैदा थियूं। हाणे अचूं था पाण असुलु मक़सदु जेको आहे सो ट्रांसपोर्ट जी जेका ॻाल्हि आहे त ॿियूं सभु शयूं खुलण खां पोइ असां इहो ई चवंदासीं त साईं मुराद अली शाह साहब खे गुज़ारिश बि कंदासीं ट्रांसपोर्ट आहिनि वाक़ई हिननि जूं हिकिड़ी फैमिलीज़ आहिनि ऐं हज़ारे फैमिलीज़ आहिनि जेके आहिनि ट्रांसपोर्ट सां माना लाॻापियल आहिनि, जंहिंजो गुज़र सफ़र हिन सां लाॻापियल आहे ऐं उन्हनि जे गुज़र सफ़र जे करे जेको आहे सो
सर्वाइव न पिया करे सघनि। ऐं हाणे रिसेंटली जेका ईद थी आहे उन में हुननि वॾी परेशानी खे मुंहुं ॾिनो आहे, वॾी फाका कशी कया आहिनि। हिकिड़ो सफ़ेद माण्हू, सफ़ेद पोश माण्हू या मिडिल क्लास जो या जेके वॾे क्लास जा माण्हू आहिनि, इन कोरोना जे करे मुआशी तौर ते सिंध खे वॾो धचको रसियो आहे, जंहिंजे करे हींअर सफ़ेद पोश माण्हू जेके आहिनि उहे बि परेशान आहिनि। हीअ त ग़रीब जेके ड्राइवर या क्लीनर थियो या हिन सां लाॻापियल जेके माण्हू आहिनि ट्रांसपोर्ट सां रोज़गार जो लाॻापियल आहे, उहे त अञा वधीक माना जेको आहे सो नुक़सान में विया आहिनि, वधीक परेशानी में विया आहिनि ऐं मुआशी तौर ते वधीक तबाह थी विया आहिनि। सो असांजी साईं मुराद अली शाह साहिब खां ऐं चेयरमैन पाकिस्तान पीपल पार्टी बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब खां गुज़ारिश आहे तू ट्रांसपोर्ट वारे हिन ट्रांसपोर्टनि जे मसइले खे ॾिसी उन्हनि खे SOP सहज या हिकिड़ो डिसिप्लिन माना जेको आहे मैकेनिज़म ठाहे पोइ उन्हनि खे इजाज़त ॾियणु घुरिजे। नादरीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में तव्हां ट्रांसपोर्टरनि जा वीचार ॿुधा, जॾहिं त हू रोडनि ते निकिरी आया आहिनि, प्रेस कॉन्फ्रेंस बि करे रहिया आहिनि ऐं मुतालबा करे रहिया आहिनि त जल्द अज़ जल्द असांजी ट्रांसपोर्ट खोली वञे, त जीअं हज़ारे ख़ानदान जेके आहिनि, जेके बेरोज़गार थी विया आहिनि गुज़िरियल 2.5 महीननि खां, जेके ड्राइवर आहिनि, क्लीनर आहिनि, हिननि इहो बि मुतालबो कयो आहे त जेकॾहिं ट्रांसपोर्ट जल्द अज़ जल्द न खोली वेंदी त असां जेके मेन रोड आहिनि, जेके बाईपास आहिनि, उन्हनि खे धरणा हणी उहे ब्लॉक कंदासीं। उन्हनि इहो बि चयो त ट्रांसपोर्ट जे वज़ीर अवैस शाह पिणु इहो बि चयो त ईद जे बाद असां ट्रांसपोर्ट खोलींदासीं, जॾहिं त उन ते बि अमल न थियो आहे, जॾहिं त वफ़ाक़ी हुकूमत, पंजाब पंजाब जी ट्रांसपोर्ट हलंदड़ आहे, रेलवे हलंदड़ आहे, जेके हवाई जहाज़ आहिनि उहे बि हलंदड़ आहिनि। हिननि चयो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको ज़ुल्म थी रहियो आहे असां सिंध वासियुनि सां, सिंध जे ट्रांसपोर्टरनि सां ऐं जेको उते मज़दूर तबिको करे पियो कमु, उन्हनि सां ज़ुल्म थी रहियो आहे। उहे फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि ऐं असां मुतालबो था कयूं त जल्द अज़ जल्द असांजी सिंध जी ट्रांसपोर्ट खोली वञे, ॿी सूरत में सरापा एहतजाज रहंदासीं। नाज़रीन, ॾींदा इजाज़त, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मुलाक़ात थींदी, तेसीं ताईं इजाज़त। कैमरामैन शोभान ख़ासकेले सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती TV नवाबशाह।